नाज़रीन अवामी न्यूज़ में खबरुनि सिलसिलो जारी है। वक्तां के दारावण मां ख़बर ॾींदा हलूं त स्टेप फाउंडेशन पाकिस्तान पारां मेन बॉयज़ प्राइमरी स्कूल कंदरा में तैलीमी सेमिनार करायो वियो, जंहिंमें स्टेप फाउंडेशन जी चेयरपर्सन मैडम शाइस्ता बलोच जे मथां स्कूली ॿारनि गुलनि जी वर्खा करे आजियां कई। सेमिनार में स्कूली शागिर्दनि, शागिर्दियाणियुनि, उस्तादनि, साफ़िन तोड़े शेरनि भरपूर शिरकत कई। मेन बॉयज़ प्राइमरी स्कूल में 1000 खां वधीक शागिर्दनि जी दाख़िला ऐं कमरनि जी सख़्त ज़रूरत आहे। हेड मास्टर जो खिताब हिन स्कूल जो कमरो ज़बरदस्ती वठी लाइब्रेरी लाइ वक़ुफ़ कयो पियो वञे, जंहिं करे हिन स्कूल जे मासूम शागिर्दनि जी तइलीम मुतासिर थींदी। अॻु में ई कमरनि जी खोट आहे। नर्सरी लाइ जोड़ायल कमरनि ते टाउन कमेटी वारा ज़बरदस्ती कब्ज़ो करे लाइब्रेरी खोले रहिया आहिनि। अवामी शिकायतुनि जा अंबार करप्शन खे लिकाइण लाइ अहिड़ा हथकंडा इस्तेमाल कया पिया वञनि। अगरि लाइब्रेरी ठाराइणी आहे त कंहिं ॿी सरकारी जॻह ते ठाराइनि। स्टेप फाउंडेशन चेयरपर्सन जो मुतालबो। उन मौके ते उस्ताद मोहम्मद हसन दारेजो, स्टेप फाउंडेशन मोहम्मद आजम जागरानी ऐं ॿियनि शिरकत कई। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।